छा खपे सिगरेट खपे मां चली अरे मुराद तू मुझे भा के धक्को छो दिनो मां त धक्को न ॾिनो मां उन्हीं अञा मांखे धक्को ॾिनो मुराद शहर जा सब माण्हू चवनि था तो ही धक्को ॾिनो आहे हाणे तूं कोन थो मने जॾहिं मां धक्को ॾिनो ई नाहे पोइ मां कीअं चवंदा मां धक्को ॾिनो आहे मुराद सीधो सीधो चो जो मां तुझे भा के धक्को ॾिनमि मां शफी के धक्को न ॾिनो आहे अरे वरियाम छा तो ॾिसी हणी जल्दी कर अदा मां ग़रीब आहियां मूंखे मारो न अरे मुराद असां आहियूं ग़रीबनि जा दुश्मन गोराम ये तो मरी हो शफी काथे आ अदा हल हलू घर शफी पानी ईंदो अदा नूरल बुरल तव्हांखे ख़बर आहे त अली खान काॾे वियो मूंखे बनाए काॾे वियो आहे अदा सुबुह अली खान चए पियो मां शहर वेंदुमि पोइ अलाए काॾे वियो आहे अदा नूरल बुरल मूंखे अली खान जी तबियत नथी वणे मतां काथे वञी फॾो न करे शर्म न थो अचे शर्म त अचे थो पर आदत आहे ईअं न कर कोशिश कर पंहिंजी आदत खे ख़तम कर इहो आसानी सां आदत न आहे वेंदो तूं त वॾो को बेशरम आहीं शर्म खे तूं बि छॾे ॾे ही वटि सिगरेट हिकिड़ो दम हण मुझो नालो अली खान है गरीबन जे अगियां कमजोर आया मां पर तो जड़े बदमाशन खां जोर आया मां तूं मूंखे छा कंदे वॾो चोर आहियां मां
कुत्तो जेतिरो बि वफ़ादार हुजे जॾहिं छितो थींदो आहे त उनजो इलाज मौत आहे। तूं छितो थियो आहे, तुंहिंजो इलाज बि हाणे मौत आहे, मौत। अली खान सुठो थियो जो हिनखे मारे छॾियई। मुंहिंजो भाउ शफ़ी आहे। मुंहिंजो भाउ शफ़ी मरी आहे। मां त चयमि शफ़ी घर ईंदो, पर हिनजो लाश आयो आहे। रामा ही रोण जो टाइम न आहे। हल त हलूं, प्लान त कयूं, बदिलो वठूं पंहिंजो। अब्दुल तू हाणे ख़ामोश थी। ऐं मां मुंहिंजो भाउ हाणे वञूं था ऐं अली खान खे ओले ख़तम करणो आहे, ख़तम। रहमदिल जी आदा, वञी अली खान खे ख़तम करे अचो। मुंहिंजो नालो आहे रहमदिल, मगर मुंहिंजे दिलि में रहम जो ज़रो ई न आहे। अली खान खे हाणे ख़तम करे था अचूं, मां तो गाराम गॾु। वञो वञो वञी वञी ख़तम करे अचो। ठीक आहे आदा। अली खान तू चङो कम नाहे कयो हमल खान जे भाउ खे मारे करे। अली खान तोखे ख़बर नाहे वो वॾो ख़तरनाक माण्हू ज़ालिम माण्हू आहे। अदा उनी गुस्ताखी कयो हो, इन ख़ातिर उनखे मां मारियुमि। तुंहिंजे नज़र में मां अगरि इहो ख़राब कयुमि, पर मां पंहिंजे नज़रनि में चङो कमु कयो आहे। तू चङो कमु कयो आहे या बुरो कमु, हाणे वञ पाण खे पुलिस जे हवाले कर। अदा उमर खान, मां पाण खे पुलिस जे हवाले न कंदुमि। अगरि तू पाण खे पुलिस जे हवाले न कंदे त पोइ माखो हिन वक़्तु निकिरी वञ कंहिं ॿिए जॻह ते। इहो हमल खान तोखे मारींदो, उहो तोखे ज़िंदा न छॾींदो। तोखे ख़बर आहे त असां केतिरा शरीफ़ माण्हू आहियूं। तू सॼे ॻोठ में असांजो नालो ख़राब करे छॾियो आहे। हवादार तू मूंखे नथो सहीं। ठीकु आहे, मां वञा थो, ॾिसां थो अमल खान खे। अमल खान मूंखे हणंदो या मां अमल खान वारनि खे हणां थो।